मीरपुर माथियल वेझो ॻोठ दोदो नाइच में रहंदड़ सदाम हुसैन नाइच उर्फ वलीद नाइच जी भेण नादिया नाइच जो मीरपुर माथियल में केसर कॉलोनी में एक ॾींहुं अॻु पंहिंजे घर अंदरि छित जे पखे मां टंगियल लाश हथायो हुयो। फोती औरत जे भाउ सदाम हुसैन उर्फ वलीद नाइच जो चवणु आहे त मुंहिंजी भेण खे मुड़ुसु आसिफ अली नाइच जे बच ते ॾेरनि शोएब नाइच तारिक नाइच वारनि तशदुद करे घुटा ॾेई क़तल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मीरपुर माथियल मां काज़ी शफ़क़त। जी काज़ी शफ़क़त, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अवां के ॿुधाईंदो हलां त मीरपुर माथियल वेझो ॻोठ दोदो नाइच में रहंदड़ सदाम हुसैन नाइच उर्फ वलीद नाइच जी भेण नादिया नाइच जो मीरपुर माथियल में कैसर कॉलोनी में हिकु ॾींहुं अॻु पंहिंजे घर अंदरि छित जे पखे मां टंगियल लाश हथ आयो हुयो। फोतियन जे भाउ सदाम हुसैन उर्फ वलीद नाइच जो चवणु आहे त मुंहिंजी भेण खे मुड़ुसु आसिफ अली नाइच जी बच ते ॾेरनि शोएब नाइच तारिक नाइच वारनि तशदुद करे घुटा ॾेई क़तल करे छॾियो आहे। क़तल थियल नादिया नाइच जो मड़ ॻोठ दोदो नाइच में आंदो वियो, जंहिंजी जनाज़े निमाज़ में सवें माण्हुनि शिरकत कई, जंहिंजो मण अबाड़े कब्रिस्तान फतादीन शाह में आलियन अखियनि सां मिटी मां हवाले कयो वियो। इलाइक़े में सोग वारो माहौल पैदा थी वियो आहे। होॾां मीरपुर माथियल पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हणी रही आहे। जी